बंदर जा भई त सुखाण्या मसुमो। वाह। बंदर जा भई त सुखाण्या मसुमो। कपर थो कुन करे जीअं माटी मंझ मही। कपर थो कुन करे जीअं लसी विलोड़ बि आहे न, ईअं जेको आहे न समुंड जेको उथलूं थो खाए पियो। कपर थो कुन करे जीअं माटी मंझ मही। एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। हाणे इहा सिचुएशन ॿुधाए वरी आसरो बि ॾेस थो। सुता सभु पई संदे मोले मासरे। सुता सभु पई संदे मोले मासरे ऐं पिण सुम्हो नाखवा बंदर न आहे भई। मोले मासरे ऐं पिण सुम्हो नाखवा ऐं भले सुम्ही रहो बंदर न आहे भई। अहिड़ी का सूरत हाल न आहे जिन जी सैयद लज खई से सभु लंघंदा सीर मां। भिटाई जी सॼी शायरी आहे कनेक्टेड आहे। हिकिड़ो तॾहिं सम्झ में जॾहिं हिन खां अॻियो ऐं पोयों सम्झ मिलाईंदो त इहो लफ़्ज़ मफ़हूम न निकिरी सघंदो। थोरो हिकिड़ी ॻाल्हि हिते इहा वाज़े कंदा हलूं, किथे किथे असां ख़बर न आहे पंहिंजी तबियत जे करे या हस्बे आदत या हस्बे दस्तूर कुझु विच में नंढड़ी का चुख मिलाए छॾींदा आहियूं। इन सां छा आहे त बैत टुटी पवंदो आहे। बैत जी माना जेका आहे न उहा हली वेंदी। में अल्ट्रेशन जी ज़रूरत कान्हे का। भिटाई जी शाइरी में थोरो ज़ोरो वधीक विधो या कुझु कढी विधो शाइरी जो जेको निज़ाम धरम भरम थी। भिटाई जीअं चयो आहे उहो परफेक्ट आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.